अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां यानी हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाए पियो जा ॻाए पियो, सिंधी शाइरी, शाइर उस्ताद बुखारी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध, 1999 ईस्वी। गज़ल आहे, हिन जीवन खे सम्झी न सघियुसि, ॿी जूण मिले मन सम्झी सघां, हिन लुछ पुछ में झूमी न सघियुसि, को रंग रचे त ज़रूरु नचां। मां सूंहं सां बणिजी नींहुं रहियुसि, गॾु गोॾे राति ऐं ॾींहुं रहियुसि, 60 साल रही रॼिजी न सघियुसि, 60 सदियूं हुजनि पोइ कुझु रॼिजां। ग़म छोलियूं थी था अखि में अचनि, जे रोक त मन में कुन था फिरनि, बाज़र में रोई सुॾकी न सघियुसि, मैदान हुजे में त मींहं वसां, ॼायुसि त मिली सूरनि जी सुती, उभिरुसि त बुखारी आग उथी, पजरी बि पिरी विरची न सघियुसि, इहे इश्क जा थो अहसान मञा, हिन जीवन खे सम्झी न सघियुसि, ॿी जूण मिले मन सम्झी सघां। वाई आहे, प्यार में तुंहिंजी सागर धारा, ओ वणजारा ओ वणजारा, लहर लहर में कई लश्कारा, ओ वणजारा ओ वणजारा, तुंहिंजी मुहबत मुंहिंजी जीवत, जीवत जी का नाहे क़ीमत, हीरा मोती सस्ता सारा, ओ वणजारा ओ वणजारा, तुंहिंजूं ॻाल्हियूं दिलि में चमकनि, मुंहिंजी रग रग खे रोशन कनि, ॾींहं जो सिॼ थी राति जा तारा, ओ वणजारा ओ वणजारा, तुंहिंजूं यादूं छर ते आड़ियूं, ॻाल्हियूं मिठड़ियूं गिदरनि वाड़ियूं, मुंहिंजूं आसूं कुंगू टारा, ओ वणजारा ओ वणजारा, मुंहिंजूं मुंदूं तड़पनि तोलय, दिलि जा बादल रूअनि तोलय, कूकनि तोलय सावण सियारा, ओ वणजारा ओ वणजारा, तड़पी वक़्तु कटींदा आहिनि, तुंहिंजी वाट तकींदा आहिनि, रोज़ नज़ारा रूअण हारा, ओ वणजारा ओ वणजारा, उभ में रोशन 9 लख तारा, कहकशां जा चमकनि चारा, तुंहिंजूं अखिड़ियूं ॾियनि इशारा, ओ वणजारा ओ वणजारा, आफ़ाकी ॻाढ़ाण सॾे थी, सामूंडी नीलाण सॾे थी, ओॾहिं जेॾहिं की न किनारा, ओ वणजारा ओ वणजारा, आछारा उस्ताद मुंझी पिया, आछारा उस्ताद मुंझी पिया, तांघण जा तूफ़ान उथी पिया, के लहवारा के उभारा, ओ वणजारा ओ वणजारा।